फ़क़ीर त फंद न त गंद जो गंद। इन मशहूर चवणी मुताबिक़ अदाकारी, नाटक ऐं बहानो करण फ़क़ीरनि जो असल कमु किरत ऐं कमाल आहे। तंहिं करे इहो बि चवंदा आहिनि त जेतिरो तजुर्बो ओतिरी कमाई, यानी सेखड़ाट फ़क़ीर खां वधीक कमाईंदड़ तजुर्बो रखंदड़ फ़क़ीर ई कमाईंदो। जॾहिं त ज़रूरतमंद घुर्बल अदाकारी वारे फंद खां ग़ैर वाक़िफ़ हूंदो त खेसि ख़ैरात ॾींदड़ बि दरगुज़र करे छॾींदा। पर हिन वक़्तु ज़रूरतमंद तोड़े अदाकार हड़ई फ़क़ीर पंहिंजे वसां हीला हलाईंदे नज़र अचनि था ऐं वक़्तु गुज़रण सां गॾोगॾु फ़क़ीरनि जे पिनण जा तरीक़ा बि मुख़्तलिफ़ थी विया आहिनि। के फ़क़ीर गाॾियुनि में चढ़ी करे पंहिंजूं मजबूरियूं ॿुधाइनि था, के पेट्रोल पंपनि ऐं ट्रैफ़िक सिग्नलनि ते बि मुख़्तलिफ़ नंढियूं नंढियूं शयूं विकिणण जी आड़ में पिननि था, त वरी के स्कूलनि जे ॿारनि खे इम्तिहान में कामयाबीअ जी दुआ ॾियनि था, त के वरी इस्पतालनि में मरीज़नि खे शिफ़ा जी दुआ ॾेई ख़ैरात घुरनि था। मतिलबु त हर फ़क़ीर ॿिए खां मुख़्तलिफ़ ऐं मुनफ़रिद अंदाज़ में ई पिनी पंहिंजी पुराई करण में लॻियल आहे। जॾहिं त शहर में बाज़ारुनि, मस्जिदुनि ऐं दुकाननि ते रखियल ख़ैरात जा दॿा वरी महज़ब फ़क़ीरी अंदाज़ चवायो वञे थो ऐं इहो धंधो हर हंधि नज़र अचे थो। फ़क़ीरनि बाबति 1956 में फ़ार्म्स हार्मन सभिनी खां पहिरियां लिखियो, जंहिंमें हुन माण्हुनि जी बुनियादी ज़रूरतूं पूरी न थियण ते पिनण खे आख़िरी ऑप्शन तौरु इस्तेमालु कयो। जॾहिं त फ़क़ीरनि बाबति बर्तानिया जे रॉबर्ट ग्रमन चयो त पिनण हिकु ज़रूरत न पर हिकु ॾोह आहे ऐं हिन ॾोह खे बंदि थियणु घुरिजे। इन नासूर खे ख़तमु करण में रियासती इदारनि खे पंहिंजो किरदारु अदा करणु घुरिजे। पर ॾिठो वञे त मुआशिरे में पिनो फ़क़ीर बाबति राय मुख़्तलिफ़ आहे। के खेनि अदाकार सम्झनि था त के वरी ज़रूरतमंद। बुख, बदहाली ऐं ग़ुर्बत करे घणई माण्हू पिनण ते मजबूर आहिनि, पर इन्हनि में घणा अहिड़ा बि आहिनि जेके धंधोड़े पिनो फ़क़ीर आहिनि। जॾहिं त शहर में ॿाहूं झंगियूं भॻियल ऐं ॾिसण जी सघ खां महरूम मुख़्तलिफ़ क़िस्म जी माज़ूरी वारा फ़क़ीर बि वॾे अंग में मौजूदु आहिनि, जिन लाइ इहो चयो वञे थो त उन्हनि खे ज़ोरी ईअं बणायो वियो आहे या वरी उन्हनि पाण अहिड़ो पाण बणायो आहे त जीअं खेनि वधीक ॾोकड़ मिली सघनि। नौकरी कोन थी मिले और आखिर बच्चा ही टिश्यू पेपर विकणे, कोई पेंसिल विकणे, कोई माथे जी कंघी विकणे। हाणे नौकरी कोन आहे, अहिड़ी नौकरी कोन थी मिले का धंधो करे सुठो करे। ब्लड प्रेशर गिरियो, हथ पालिश थियो, पाउं ते पालिश थियो, अखियूं नज़र कम थी विया। हाणे छा करियूं, केरु खाराइण वारो न, पिनूं था खाऊं था, छा करियूं। असांजे ग़रीबनि जी केरु ॿुधंदा, को सरकार ॾे थी न का नौकिरी न का ॿी विकिणी न, असां पेट पारण कनि था, फुल माटियूं पिया हुजूं। असां डॉक्टर वञूं था, पैसा घुरनि था, दवा जा 500, 1000, बीमारी घरनि में पई आहे, केरु संभालण वारो केरु कोन आहे। ॿारड़ा इन करे पिननि था की हाणे माउ पीउ बीमार आहिनि, पोड़ा थी विया आहिनि, तालीम कोन्हे उन्हनि जी बि कोन्हे, न को ॿियनि जी आहे। घर में जेके ॿाहिरि ॿिया आहिनि उहे बि कम जे लाइ माना रुलंदा आहिनि, सॼो ॾींहुं घुमंदा आहिनि। पोइ को अहिड़ो कमु कंदा आहिनि, माना को टिश्यू पेपर को ॿियो, पोइ इन लाइ पोइ ॿार बि इहे कमु कंदा आहिनि, पिनंदा कंदा आहिनि, ॿार वॾा नंढा सभु इहे कमु कंदा आहिनि। पोइ ग़रीब माण्हू आहे, मज़दूरी ना छा कंदा। हम तो ये बोलते हैं बाजी टिश्यू ले लो, कोई नहीं लेता है तो फिर हम बोलते हैं बाजी गरीब है, छोटे छोटे बहन भाई हैं घर पे, खाना कोई कमाने वाला नहीं है तो खा सके, इसलिए बोलते हैं कि खाना ले जाएंगे और सुबह से काम नहीं हुआ, यही बोलते हैं। कोई हमको पैसे दे दे तो ले लेते हैं, कोई टिश्यू लेता है तो टिश्यू भी दे देते हैं। फिर हम बस ये रात को जाते 11 बजे 12 बजे काम करके घर पे सवाल कंदा आहियूं, हिकु कंदा आहियूं। ग़रीब त असांखे कुझु न आहे, राशन न आहे, अटो न आहे, कोई मकान जो किरायो पूरो न आहे, नंढड़ा बच्चा आहिनि असांखे न, असांजा उहे बि कुझु न कंदा आहिनि, कुझु न कंदा आहिनि, उहे बसि इहो ई मांगनो कंदा आहिनि। हा मिड़े इहो 5-10 रुपया मिलंदा आहिनि, किथां कीअं, ईअं हिकु हंधि न मिलंदो आहे। फ़क़ीर जिथे सवले तरीक़े सां घटि वक़्त में घणो कमाइण जो तरीक़ो सम्झी चुका आहिनि, उते ॾिठो वञे त हो इन धंधे खे पंहिंजे ख़ानदान में बि मुंतक़िल कनि था। हो पंहिंजे ॿारनि खे तालीम खां परे रखनि था ऐं खेनि बि पिनण वारे धंधे सां लॻाइनि था, जॾहिं त अवाम पिनण वारे धंधे में फ़क़ीरनि जो भरपूर साथ ॾेई रही आहे। पाकिस्तान में मुख़्तलिफ़ तरीक़नि सां 650 अरब रुपयनि जी ख़ैरात ॾिनी वेंदी आहे, जॾहिं त 78% पाकिस्तानी ख़ैरात ॾींदड़नि मां 69% पाकिस्तानी रोक रक़म जी सूरत में ख़ैरात ॾियनि था।
जंहिंमें मस्जिद ऐं मदरसनि लाइ 74%, ग़रीब ऐं बेघर माण्हुनि लाइ 68%, ज़रूरतमंद माइटनि लाइ 54%, ग़रीब ॿारनि जी तालीम लाइ 14%, दहशतगर्दीअ खां मुतासिर माण्हुनि लाइ 8% ऐं इस्पताल लाइ 5% ख़ैरात ॾियनि था। सिंध जो राजधानी शहर कराची मुल्क जो हिकु अजगर शहर आहे जेको मुल्क जे हर हिसे मां ईंदड़ फ़क़ीरनि खे पंहिंजी हंज में जॻह ॾिए थो। रमज़ान वारे महीने में त ख़ासि तौर हिन शहर जे हर चौक खां चौराहे, दरगाह खां मार्केटनि, मतिलबु त जिथे बि माण्हुनि जो गुज़र हुजे ऐं फ़क़ीर न हुजनि, इहा ॻाल्हि हिन शहर लाइ अणॾिठी लिखी वञे थी। रमज़ान जे भलारे महीने में ख़ैरात सभ खां वधीक कई वेंदी आहे जेका 72% आहे, जॾहिं त आम महीननि में 53%, ईदनि जे मौक़नि ते 47%, मज़हबी त्योहारनि जी सूरत में 22%, कंहिं बि तकलीफ़ जे शिकार ख़ानदाननि लाइ 22%, मुहर्रमुल हराम जे पहिरीं ॾहाके में 16%, कुदरती आफ़तुनि जी सूरत में 15% ऐं ॿियनि कमनि लाइ 1% ख़ैरात कई वञे थी। फ़क़ीरनि खे पेट भरियो गुज़र मुख़्तलिफ़ क़िस्म जी ख़ैरात सां मुयसरु थिए थो, जंहिंमें सदको 76%, ख़ैरात 68%, ज़कात 64%, फितरो 63%, चंदो या फंड 45%, जानवरनि जो सदको 27%, अतियात या डोनेशन 19%, उशर ॾींदड़ माण्हुनि जो तनासुब 6% आहे। जॾहिं त 26% माण्हुनि जो ख़्यालु आहे त खेनि ख़बर ई नाहे त संदनि पैसनि जो छा कयो वेंदो आहे, पर इन बावजूदु हू पंहिंजे परवरदिगार जो राज़पो हासिल करण लाइ जेको सरी सघंदो आहे सो कंदा आहिनि, जंहिं ते खेनि ख़ुशी थींदी आहे। पर ॿिए पासे जिथे मुल्क जे माशी राजधानी कराचीअ में फ़क़ीरनि जा टोला ऐं टला गर्दिश कंदा रहनि था, उते ॾिठो वञे त केतिरे ई फ़क़ीरनि जूं ॾोहारी सरगर्मियुनि में बि मुलविस हुजण जूं रिपोर्टूं अची चुकियूं आहिनि। पर सरकार पारां खेनि हिकु ज़ाब्ते में रखण लाइ कख भञी ॿिटो न कयो वियो आहे, जंहिं करे फ़क़ीर जेके असल हक़दार आहिनि से बि आम माण्हू लाइ ॾोहारी अंसर जहिड़ा ई नज़र अचनि था ऐं आम माण्हू ज़रूरतमंद फ़क़ीर ऐं अदाकार में तिर जेतिरो फ़र्क़ु महसूसु करण लाइ बि तयारु न आहिनि। हाँ, माफिया है ये हमारे शहर कराची के अंदर, मगर जो असल हकदार हैं उनको ज़रूर उनका हक मिलना चाहिए और इसके अंदर 2 नंबर भी हैं, उनको जो है सोच समझ के देना चाहिए कि वो इसके हकदार हैं भी या नहीं। अगर हैं तो उनको ज़रूर देना चाहिए और नहीं तो अदरवाइज़ इनको बिल्कुल नहीं देना चाहिए। मैं तो ये सोच के देती हूँ कि मेरे घर के जो मसला जो होता है, घर में परेशानी होती है, ये सोच के देती हूँ, क्योंकि जो भिखारी आजकल चल रहा है, जो लोग हैं कि लोग कहते हैं कि गैंग वाले हैं या कुछ भी है, लेकिन मेरा दिल नहीं मानता, मेरा दिल साफ़ है, मैं दे देती हूँ उनको। हाँ बस, अब बाकी लोग मुझे कहते हैं कि मत दो, ये इनके मुस्तहक नहीं है, लेकिन मेरा दिल है तो मैं दे देती हूँ। हमारी गुजारिश है कि उनको नहीं देना चाहिए, बाकी जिसका ये देखो हक बंद है, गरीब है, लाचार है, माजूर है, उसको देने का हक है, वो हम देंगे। बाकी जिनका हक नहीं है उसको नहीं देना चाहिए। स्टेट अथॉरिटी के सामने तो कोई चीज़ नहीं है, कुछ भी करना चाहे, असेंबली मौजूद है, लेजिस्लेशन हो सकती है, सब कुछ हो सकता है, तो क्यों नहीं किया जाता है? कोई इनिशिएट तो ले ना। अब ये तो इतने ज़्यादा हो गए कि आप कहीं किसी जगह भी आपको रोज़मर्रा ये एक्सपीरियंस होता होगा, आप फ्रूट ख़रीदें वहाँ जमा हो जाते हैं 4 बच्चे आपके कपड़े खरीदना शुरू कर देते हैं, किसी होटल पे जाए वहाँ ये सिलसिला शुरू हो जाता है। इतना तो दुनिया में कहीं और नहीं होता है, उसका एक तरीका होता है, लेकिन इतना नहीं है जितना ये पूरे पाकिस्तान का एक्सप्लोजन कराची में ही आके। गाड़ी इतने बढ़ गए हैं, देते हुए जो हमें सोचना पड़ता है किसको दें किसको नहीं दें, और हमारा फ़र्ज़ है कि हम जो सोचें कि ज़रूरतमंद को दें, किसी ऐसे को ना दें जो जिसने पेशा बनाया हुआ। भिखारियों के बारे में यही कहूँगा कि हमें भीख देते हुए इनको देखना चाहिए कि प्रोफेशनलिज्म से ना इनका ताल्लुक़ हो। प्रोफेशनल जो है वो फिर दूसरे एक्टिविटीज़ में उन पैसों को यूज़ कर रहे होते हैं, जो कि सही लोग हों, मुस्तहिक हों, उनको हमें देनी चाहिए। भीख वगैरह तो देनी नहीं चाहिए। सबसे पहले तो देखना चाहिए, अब ज़कात वगैरह जैसा आप दे रहे हो, सबसे पहले अपने घर से स्टार्ट करना चाहिए। घर से देखें, रिश्तेदारों में देखें कि भाई ये चलते फिरते हैं, ये तो इनको तो देना ही नहीं चाहिए, ये तो ऐसे बने हुए होते हैं आजकल के इनके। उससे जो होता है मेन बंदा जो होता है उन तक पहुंचती भी नहीं है। तो ये चीज़ है कि इनको भीख देनी नहीं चाहिए और इनको चाहिए कि इनसे कहें ये जॉब वगैरह तलाश करें, कोई काम वाम करें। जॾहिं त ज़रूरतमंदनि लाइ हुकूमत पारां फंड बि रखिया वञनि था, पर 98% माण्हू ख़ैराती फंडनि जी हासिल करण जे तरीक़े खां अणॼाण आहिनि। हम अगर किसी भिखारी को भीख दे रहे हैं तो हम उसकी बिल्कुल वक्ती मदद कर रहे हैं, और हमें ये भी पता नहीं है कि वो वाकई भिखारी है या नहीं। ठीक है ना, बिल्कुल। अगर आप उनको कुछ इस तरह से दे सकते हैं कि उनका कुछ आगे वो कोई, जैसे कहते हैं ना कि वो माली मुआवनत हो, वो कोई ठेला लगा लें,
अगर गवर्नमेंट का किरदार होता, एक सोशल वेलफेयर स्टेट हमारी होती, तो फिर तो ये तमाम मसाइल ना होते ना। फिर किसी को भी आके आपसे कोई भी मदद मांगने का या कोई खैरात मांगने का हक़ नहीं होता, क्योंकि अब तो स्टेट जहाँ जहाँ काम नहीं करती है वहीं इन इदारों की तरवीज होती है। जो आपके पास सोशल वेलफेयर स्टेट्स हैं दुनिया में, वहाँ आपको तो कोई NGOs नज़र नहीं आती, कोई तो ऐसी गैर सरकारी तंजीमें नज़र नहीं आती जो कि लोगों से मदद लेके और आगे लोगों की मदद करने का वादा करती हैं। वहाँ पे वो रियासत वो काम कर रही होती है ना। हमारे यहाँ क्यों है? देखिए, उसका नुकसान ये होता है कि रियासत अपने काम से बरी ज़िम्मा हो जाती है। देखें, एक अवेयरनेस का यही तरीका है कि मैं अगर आपसे बात कर रही हूँ, मुझे उम्मीद है कि आप ये बात आगे लेके जाएंगी, इसी तरह से आप दूसरे लोगों से भी बात करेंगी। हो सकता है मेरी इस राय के बिल्कुल मुखालिफ एक राय हो, उनको भी हक़ है अपनी राय के इजहार का, लेकिन बात यह है कि दोनों चीज़ें आवाम के सामने आप पेश तो कीजिए, आवाम को अपनी राय बनाने का मौका तो दीजिए। वो दोनों चीज़ों को अपने तौर पे परखें और जो चीज़ उनके दिल को ठुकती है उस चीज़ को वो माने, क्योंकि बेदरेक देने का ज़माना मेरे ख्याल में अब ख़त्म हो गया है। सिंध TV न्यूज़ सां ॻाल्हाईंदे ज़कात ऐं उशर जे चेयरमैन चयो त मुल्क में ग़ुर्बत जी वाद सबबि किनो फ़क़ीर वधिया आहिनि। जॾहिं त घणनि माण्हुनि वटि को हुनुर कोन्हे, असां सिंध में मुख़्तलिफ़ जॻहनि ते वोकेशनल ऐं टेक्निकल इंस्टीट्यूट खोलिया आहिनि त जीअं को हुनुर सिखी पंहिंजो रोज़गार हासिल करे सघनि, पर माण्हू सिखण ई नथा चाहिनि। संदसि वधीक चवणु आहे त ज़कात के निज़ाम वैसे तो पहले हम बहुत से इदारों में देते थे, यानी हेड्स में, और अभी भी हम इज्तिमाई शादियों के लिए भी देते हैं, क्योंकि बहुत से माँ बाप ऐसे हैं इंटीरियर सिंध में जो बच्चियों की शादी नहीं करवा सकते हैं क्योंकि जहेज़ की लानत उनके सर पे है। तो हम क्या करते हैं कि 20, 25, 15, 30, 40 कपल्स को एक साथ शादी करवाते हैं, और जो पैसे वाले लोग होते हैं उस एरिया के, कुछ मैं भी कंट्रीब्यूट करता हूँ, ज़कात के हवाले से भी कंट्रीब्यूशन होती है, वो हम उनको पैसे दे के जहेज़ तैयार कर देते हैं, खाना भी करवाते हैं, तो लोगों को तसल्ली हो कि कुछ खाने पीने की भी चीज़ हो रही है, ढोल भी बजवाते हैं, ठीक है ना। मगर अब हम देख रहे हैं मुस्तकिल कि सिंध में बेरोज़गारी बढ़ती जा रही है, और ये बेरोज़गारी की सबब सिर्फ़ और सिर्फ ये है कि कन्वेंशनल टाइप ऑफ एजुकेशन बच्चे पढ़ते हैं, नौकरियां नहीं मिलती। तो हमने कहा कि स्किल डेवलपमेंट क्यों ना सीखें, एक मरतबा तय कर लें कि मुझे हुनर सीखना है। ख़बर सेवण जो वाक़ियो थियो, तो उन खां पोइ असांजे अफ़सरान बाला जी तरफ़ां मथां इंस्ट्रक्शन मिलियूं त भई जेके हिते मज़ार जे एतिराफ़ में के फ़क़ीर आहिनि, के उहे आहिनि, या के बि क़िस्म जा माण्हू जेके आवारागर्दी में आहिनि, उन्हनि सभिनी खे हिते हटायो वञे। उन में असां जेका पंहिंजे अफ़सरान जे हुकुम जे चवण ते अचे, हिननि खे कढियोसीं फ़क़ीर खे। उन में छा थियो त असां किन खे प्यार मोहबत सां सम्झायो त बाबा हाणे जी हालात जेके तव्हां हिनखे महिरबानी की इलाइक़ो छॾे वञो, त उन में घणा माण्हू ते हलिया विया था। अच्छा, किन सां असांखे सख़्ती करणी पइजी वई, त उनखे असां सख़्ती सां उनखे हटायो। अच्छा, किन खे जेके फ़क़ीर हुआ, उहे जेके हटा कट हुआ, उन्हनि खे असां गदागरी एक्ट में जेको आहे उन्हनि खे जेल मोकिल, केस खे जेल मोकिले छॾियो उनखे। अच्छा, कुझु वरी असां हिनखे जेके माण्हू 25-30 माण्हू असां तक़रीबन ईदी मोकिलियासीं, उहो ईदी हले विया। त हाणे उनजो रिज़ल्ट इहो आहे, तव्हां ॾिसो मज़ार घुमो अलहमदिल्ला, मज़ार के अंदरि ॿाहिरि तव्हांखे को फ़क़ीर न मिलंदो। बाक़ी रोड आहे ईअं अचे वञे, छो त लंगर हिते अचे तक़सीम थिए थो, उन लंगर जेको इंतज़ार माण्हू अचे थो, उहो वेह तव्हांखे नज़र अचे। बाक़ी ओवरऑल फ़क़ीर हितां जेको हटाए वञे सभु। पाबंदी पयल तंज़ीमूं नाला मटाए माण्हुनि खां ख़ैरात ऐं सदक़े जे नाले ते पैसा वठी पंहिंजो नेटवर्क वधाइनि थियूं। पाकिस्तान में पिणु ख़ैरात जी मद में अरबें रुपया ॾियण ऐं वठण वारो सिलसिलो मुल्क जी सलामती मथां हिकु वॾो ख़तरो आहे। मुल्क अंदरि जेके पाबंदी मढ़ियल तंज़ीमूं मुख़्तलिफ़ नालनि ते अरबें रुपया गॾु कनि थियूं, उहो मुल्क ख़िलाफ़ इस्तेमालु थिए थो। तंहिं करे इंसाननि तोड़े दीन जे नाले ते कमु कंदड़ फलाही इदारनि जे पैसे जी ख़र्च ते बि कड़ी नज़र रखणु घुरिजे।
کبھی بھی حکومت جو ہے وہ اس سے غافل نہیں ہوتی ہے، لیکن میں سمجھتی ہوں کہ حکومت کے اقدامات اپنی جگہ پر، ہم تو ظاہر ہے اس کے لیے ضرور کام بھی کر رہے ہیں، اور سی ایم صاحب کی خصوصی وہ بھی ہے کہ ہم پاورٹی کے اوپر ضرور کام کریں، کیونکہ بھکاریوں کو یا بیگرز کو جو ہم دیکھتے ہیں ایک آئینے میں، تو ہم کہتے ہیں کہ جی پاورٹی بہت ہے ملک میں، غربت بہت ہے، جس کی وجہ سے یہ لوگ، اور میں سمجھتی ہوں کہ کراچی وہ ہب ہو گیا ہے اب تو پیسہ کمانے کا، کہ یہاں پر اگر مٹی بھی بیچنے کھڑے ہو جائیں تو مٹی بک جاتی ہے، تو یہ لوگ سب نقل مکانی کر کے آتے ہیں یا خصوصی مواقعوں پر، عید ہے، بقرہ عید ہے، محرم ہے، اس طرح کے جو بھی ہوتے ہیں کہ ہمارے پاس شیلٹر ہوم موجود ہیں، ہمارے پاس گاڑیاں موجود ہیں۔ میرا افسر اگر کسی بچے کو اٹھاتا ہے وہاں سے تو اس کے پیچھے 4 مافیاز جو اس کے والدین کی شکل میں آ جاتے ہیں، کیونکہ ہم اسے کیا دے رہے ہیں؟ صرف تعلیم دے رہے ہیں، ہم اسے 2 وقت کا کھانا دے رہے ہیں اور اسے شیلٹر دے رہے ہیں، لیکن وہ 1000 2000 3000 روپے روز جو کما رہا ہے وہ روڈ پہ کھڑا ہو کے وہ گورنمنٹ آف سندھ نہیں دے سکتی، کیونکہ ہمارے پاس اتنے وسائل نہیں ہیں کہ ہم انہیں دیں، جو ان کا رائٹ ہے وہ ہم دے رہے ہیں، ہم انہیں تعلیم بھی مہیا کر رہے ہیں، ہم انہیں کھانا بھی مہیا کر رہے ہیں۔ اب اس کے لیے پولیس کو بہت ایکٹیو رول ادا کرنا پڑے گا، لا اینڈ انفورسمنٹ ایجنسیز جو ہیں ان کو اپنا رول ادا کرنا پڑے گا۔ گداگری جو ایک لعنت ہے، مذہبی اعتبار سے بھی لعنت ہے اور انسانیت کے حوالے سے بھی، تو ہم مل کے کام کریں گے، میڈیا، ہم، حکومت، عام لوگ، تو ہی کام بنے گا، کسی ایک کی ذمہ داری نہیں ہے اس کو ختم کرنا، کیونکہ نہ تو چیف منسٹر صاحب 10 روپے دے رہے ہیں روڈ پہ رک کے اور نہ ہی کوئی اور دے رہا ہے، ہم ہی دے رہے ہیں نا، آپ اور میں دے رہے ہیں، اگر ہم نہیں دیں گے تو یہ خود بخود گداگری ختم ہو جائے گی۔ हिन वक़्तु घुर्ज इन ॻाल्हि जी आहे त ख़ैराती इदारनि खे मिलंदड़ ख़ैरात ग़लति हथनि में वञण खां अॻु रोकथाम लाइ विफ़ाक़, सूबाई सरकार ऐं इदारनि खे इन अमल जी शफ़ाफ़ियत खे यक़ीनी बणाइण में पंहिंजो किरदारु अदा करणु घुरिजे। ख़ैरात ॾींदड़ हर माण्हू खे हाणे सोचणो पवंदो ऐं इहो ॾिसणो पवंदो त जेका ख़ैरात ॾिजे थी उहा मुस्तहिक़ ताईं पहुचे थी या न। इन सिलसिले में मुआशिरे में शऊर उजागर करण लाइ सभिनी खे मिली करे कमु करणो पवंदो। गॾोगॾु घुर्ज इन ॻाल्हि जी आहे त फ़क़ीरनि खे हुनरमंद बणाए इन पिनण वारे किर्त ऐं कम मां खेनि निजात ॾियारे मुआशिरे जो काराइतो शहरी बणायो वञे त जीअं हू ज़िंदगी ख़ुशहाल गुज़ारे सघनि ऐं समाजी तरक़ीअ में पंहिंजो भरपूर किरदारु निभाए सघनि।